ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे जेका तव्हां कई थोरी देरि पहिरीं माथली मां मुंहिंजो दोस्त ख़ासि अली साहिबु चयो पियो त मूं ओॾी महिल बि चवणु पियो चाहियो त अगरि हुन महिल हू चवनि पिया त पोइ हीअं थींदो पोइ मैनेज थींदा पोइ वरी पीपल्स पार्टी जी मुहताजी थी वेंदी त माना पोइ हिकिड़ी हंग पार्लियामेंट थींदी वरी यानी हिकिड़ी अनसर्टेनिटी रहंदी त छा मैनेजर्स जेके आहिनि अगरि मैनेजमेंट थिए पई त छा उहा वरी हिकिड़ी इलेक्शन खां पोइ बि अगरि परपैचुअल यानी हिकिड़ी मुस्तक़िल गैर अदम इस्तेकाम रहियो सियासी तरह त कीअं पोइ दुनिया हलणी कीअं साईं काके पोटा साहिब बि इहा ॻाल्हि पिया कनि त आख़िरी किथे वञी हंधि कंदी साईं हंधि हिन में आउं 100 दफ़ो मिसाल ॾेई चुको आहियां पर मूंखे ॿियो मिसाल फ़िलहालु सुझे नथो सही सहरा में ॿिनि माण्हुनि जा हिक ॿिए जे झुंडनि में हथ आहिनि हिकु टियों माण्हू अची छॾाईंदो त मसइलो हल थींदो ॿियो को हल नाहे हिननि ॿिन्ही मां तव्हां उमेदु कयो हीअ जेके धुरियूं हींअर अपोज़िशन या गवर्नमेंट आहिनि त हीअ को सियासी मेच्योरिटी सां शयुनि खे हैंडल करे वठंदियूं हींअर ताईं त नथो थिए ऐं रोज़ु तव्हांजो उहो काउंट डाउन लॻो पियो आहे त तव्हांजा फॉरेन रिज़र्व्स हेठि वञनि पिया IMF सां डील न पई थिए कंपनियूं बंदि पियूं थियनि अलफ़ पियो थिए ॿिए पियो थिए हीअ हिक ॿिए सां झुंडा पट आहे डार साहिब बि बड़ी ॻाल्हियूं कनि त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन खे कंहिंखे त अची हिन झुंडनि मां हथ कढाइणा पवंदा न हाणे उन ते इहो चयो वञे थो त सही उहे जेके हथ कढाइण वारा आहिनि उहे पाण अची वेंदा ऐं नथो चई सघां उहो बि ट्राए करे वठनि मतिलबु कंहिं सूरत हिनखे बचाए हींअर ई आउं सम्झां थो त मतिलबु रिवर्स करणु सिचुएशन खे को अख जी मतिलबु ईअं को मज़ाक न हूंदो जी हा ऐं पोइ अञा इंतज़ारु कनि पिया पोइ अलाए छा आहे नवाज़ शरीफ़ साहिब जी वापसी जो इंतज़ारु हूंदो न नवाज़ शरीफ़ साहिबु वापसि अची छा कंदो एग्ज़ैक्टली पोइ हाणे उहो छो नथा अचनि हुतां नथो करणु ॾिए न शयुनि खे हू हुतां जेको ख़बरूं अचनि थियूं त हू हुतां हर शइ में हू चए थो भई जेतिरा तव्हां नख़रा हिनजा खयां आहिनि जी हा इमरान जा ओतिरा मुंहिंजा खणो हाणे भेण आउं नथो चएसि भई सदाईं सभिनी जा नख़रा खणी वठो पर मुल्क जो नख़रो मुल्क जो मसइलो त हल कयो न जी हा ऐं उहो ॿियो को तरीक़ो काके पुट साहिब छा आहे असांखे या त अचो दुआ कयूं त हीअ पाण में खीर खंड थियनि को मसइले खे हल कनि मुल्की मुफ़ाद खे साम्हूं रखनि या पोइ जेके दावेदार आहिनि उहे जेके हिननि खे ज़ोरी हिननि सां करे सघनि था उहे कुझु कनि ॿियो को तरीक़ो कोन्हे उन्हनि खे जेके ज़ोरी करे सघनि था उन्हनि खे त अवाम फोर्स करे सघे थी न उहो न्यूट्रल आहिनि उन्हनि खे अवाम फोर्स नथी करे सघे न अवाम त फोर्स करे न हू अवाम फोर्स कंदी त हू चवंदा अच्छा ठीकु आहे असीं पाण था अचूं पर पाण बि अची कीअं ठीकु कंदा ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो अवाम फोर्स छा कंदी यानी ख़ुदा न ख़ास्ता अगरि हिकिड़ी शइ ते मुल्क खे को मतिलबु को तमामु घणो नाकारी नुक़सानु थिए पियो त छा इंतज़ारु कबो त अवाम कुझु चए या न चए आउं कंहिं बि अपीलूं करण जी ॻाल्हि नथो कयां आउं चवां थो देन कम ऑन यू गिव मी द आंसर हलो मुंहिंजो अक़ल त दंग थी वियो आहे मूं सम्झो त वरी ई को शयूं पटड़ी ते अचनि पियूं हीउ इमरान जेको आहे यूटर्न वरितो आहे त क़ौमी असेंबली वञा पियो हीअ बि ठका अची वञे थो चवंदा 35 माण्हू तव्हांजा ग़ाइब त मतिलबु इहो आहे त तव्हां न अचो यानी ही ऐं छा मुल्क में अगरि त बाक़ी सभु मामला ठीकु हुजनि न या सर पोइ इहो मज़ो ॾिए थो इहे ॻाल्हियूं पर जॾहिं ॿिया मामला एतिरा ख़राबु हुजनि तमामु ख़राबु त पोइ सम्झ नथी अचे त हिननि जी सियासी बसीरत ते अगरि छॾे ॾिबो छॾे